दौलतपुर सफ़र जे अनल हक़ अकेडमी में 3 ॾींहनि जो फ़िक्री तरबियती वर्कशॉप कोठायो वियो। तफ़सील ॿुधाए रहियो आहे GM लाखो। दौलतपुर सफ़न जे नलक अकेडमी में 3 ॾींहनि जो फ़िक्री तरबियती वर्कशॉप कोठायो वियो, जंहिंमें 80 खां मथे शागिर्दनि ऐं शागिर्दनि हिसो वरितो। जामी चांडियो दौलतपुर कॉलेज ऐं भरपासे जे 80 खां मथे शागिर्दनि ऐं शागिर्दनि खे साइंस, फ़लसफ़े, तनक़ीदी शऊर, मज़हबी शिदत पसंदी, सेक्युलरिज़म, वफ़ाक़ियत ऐं शाह लतीफ़ जे फ़िक्र ते इंतिहाई काराइतनि लेक्चर्स समेत बेशुमार मौज़ूअनि जे सवालनि जा जवाब ॾिना। ही दौलतपुर में अनल हक़ अकेडमी में असां 3 ॾींहनि जी नौजवाननि जे हिकिड़ी फ़िक्री तरबियत जे लाइ, इल्मी तरबियत जे लाइ असां हिकिड़ी वेहक कई, ऐं जंहिंमें नौजवाननि जो चङो वॾो अंग 80 खां वधीक नौजवाननि, छोकिरियुनि शागिर्द सोबत शागिर्दनि, ऐं हिन 3 ॾींहनि जी फ़िक्री वेहक में, फ़िक्री स्कूल में असां फ़लसफ़े, साइंस, तनक़ीदी शऊर, तारीख़ ऐं अनेक मौज़ूअनि ते हिकिड़ी एकेडमिक गुफ़्तगू कई नौजवाननि सां, मुबाहिसा थिया, मुकालमा थिया, ऐं हिन जो मक़सदु इहो ई हो त नौजवान नस्ल में तनक़ीदी शऊर पैदा कजे, तारीख़ जो इदराक पैदा कजे, ऐं 21वीं सदी जे तक़ाज़ाउनि मुताबिक़ जीअं असांजे नए नस्ल खे हुजणु खपे, उहे बुनियाद रखी सघजनि। मां सम्झां थो त इहे जेके फ़िक्री वेहकूं आहिनि, इहे शागिर्दनि में तनक़ीदी शऊर जो उभार कंदियूं, ऐं उन तनक़ीदी शऊर जे नतीजे में हिकिड़ो नओं समाज अटिजंदो, जेको समाज आज़ादु हूंदो, आज़ादु ख़्यालु हूंदो। असां हेसि ताईं पंहिंजे निसाब खे अहमियत ॾींदा हुआसीं, पंहिंजी डिग्रियुनि खे फोकस कंदा हुआसीं, पर साईं जेका असांखे पहलू ॾेखारिया आहिनि फ़लसफ़े जा, तसौफ़ जा, या ॿिया बि खोड़ सारा माना सियासत जे बारे में या फेडरेशन जे बारे में जेको हींअर असांजो हलियो आख़िरी हिस्ट्री ते लेक्चर, उहो ज़बरदस्तु हो। साईं असांखे सर जामी चांडिया जेको इहो चयो आहे त पंहिंजो पाण खे, पंहिंजे वजूद खे कीअं चेंज कजे, सिर्फ़ु असांखे पंहिंजे ख़्यालनि खे, पंहिंजी सोचनि ते खे तब्दील करिणो आहे, छो त वक़्तु ऐं हालात चेंज थींदा पिया वञनि। उन सां गॾोगॾु असांखे पंहिंजे फ़िक्री अमलनि मां, पंहिंजे अमलनि मां ज़ाहिर करणु खपे त असां कहिड़ी जॻह ते बीठा आहियूं। काफ़ी सुठी मालूमात हुई असांखे मिली, फ़लसफ़े जे बारे में, हिस्ट्री जे बारे में, असांखे छा मतिलबु हिन माहौल मां असांखे छा पढ़ायो वञे थो ऐं सच छा आहे। ऐं इहो बि सिखियो त कॾहिं बि माना हिकु हंधि बीहणु न खपे, असांखे हमेशह जुस्तजू जारी करणु खपे अॻिते वधण जी, ऐं सच जी ॻोल्हा करणु खपे, छो त सुस्त माण्हू कॾहिं बि अॻिते न वधंदा आहिनि, जेकी जदोजहद कंदा रहंदा आहिनि या कुझु कंदा रहंदा आहिनि, उहे ई अॻिते वधंदा। असां तनक़ीदी शऊर जे बारे में सिखियो, ऐं सेकुलरिज़म छा हूंदो आहे, फेडरलिज़म छा आहे, उन जे बारे में सिखियो। मज़हब में कहिड़ा नुक़्ता आहिनि, रियासत छा हूंदी आहे, रियासत जा कहिड़ा असूल आहिनि, ऐं जमहूरियत जा कहिड़ा असूल आहिनि, जमहूरियत छा आहे, उन में छा हूंदो आहे। हिन क़िस्म जे तरबियती वहकुनि मां नौजवाननि में साइंस, फ़लसफ़े, तनक़ीदी शऊर में पुख़्तगी थींदी, जंहिं सां सिंध जो आईंदो रोशन थींदो। GM लाखो, आवाज़ न्यूज़, दौलतपुर सफ़र।